जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, जीअं कि पाण सिंधी समाज लाइ करे सभिनि खां वॾो पर्व थींदो आहे चेटीचंड। चेटीचंड महोत्सव तमाम ही धूमधाम सां पूरो सिंधी समाज पूरे हिंदुस्तान न पूरे वर्ल्ड में मल्हाईंदो आहे। ऐं इन ही कड़ी जे अंदरि अगरि ॻाल्हि करूं जयपुर जी, त जयपुर जी चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जे द्वारा अॼु धर्म ध्वजा जो पूजन करायो। इहो पूजन अमरापुर जे सतगुरु स्वामी भगत प्रकाश जी महाराज जे कर कमल द्वारा संपन्न थियो ऐं तंहिंखां पोइ पोस्टर विमोचन ऐं स्टिकर जो विमोचन भी थियो। तंहिंमें चेटीचंड सिंधी मेला समिति जा समस्त अध्यक्ष समेत समस्त जेतिरा भी पदाधिकारी हुआ उहे मौजूद हुआ। तंहिंजे अलावा पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष ऐं उन्हनि जा भी पदाधिकारी मौजूद हुआ ऐं सिंधी समाज जा सैकड़ों माण्हू इन ऐतिहासिक कार्यक्रम में भागीदार थिया। तो दोस्तों, चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर पंहिंजो आगाज़ शुरू करे चुकी है। आयोलाल झूलेलाल नारनि सां गॾु इहो शुरूआत थी चुकी है। ऐं जीअं कि चेटीचंड सिंधी मेला समिति जा अध्यक्ष भाई छबलदास जी नवलानी जो चवणु आहे कि हिन दफ़ा जेको मेलो असां लॻाईंदासीं उहो पूरे हिंदुस्तान ही न पूरे वर्ल्ड में हिकिड़ो ऐतिहासिक मेलो लॻाईंदासीं। चवंदा कि मेलो लॻो त भाई छबलदास जे टाइम ते। ऐं तंहिंजे अलावा उन्हनि कुझु संकल्प खयां आहिनि कि मां हर हिकु पंचायत खे जोड़ींदुसि ऐं सभिनि खे संगठित करे इनखे हिकिड़ो यादगार मेलो ठाहींदुसि। एतिरी सुठी भावना जेकी दादा छबलदास जी रखी वेठा आहिनि त भॻवान श्री झूलेलाल उन्हनि जी अॻियां में अॻियां मदद करे ऐं वाक़ई में जेको उन्हनि पंहिंजो सोच ऐं जेको वीचार रखियो आहे उन में उन्हनि खे शुभ आशीर्वाद प्रदान कनि। ऐं अॼु अमरापुर जे दरबार जे संतनि जे पारां बि चेटीचंड सिंधी मेला समिति के ऐं सेंट्रल पंचायत के शुभाशीष प्रदान थियो ऐं भगवान श्री झूलेलाल जो ध्वजवंदन थियो। तमाम ही हर्ष ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अमरापुर में लॻा ज़ोरदार भगवान श्री झूलेलाल जा नारा। आयोलाल झूलेलाल, आयोलाल झूलेलाल सां गुंजायमान थियो पूरो अमरापुर दरबार ऐं संतन भी मिली करे भगवान श्री झूलेलाल जो गुणगान कयो। दोस्तों, सिंधी समाचार राजस्थान जी पूरी कोशिश रहंदी कि असां तव्हांखे हर हिकु प्रोग्राम चेटीचंड जो असां तव्हांखे ॾेखारियूं। पूरो प्रयास कंदासीं कि चेटीचंड जो जेको शुरुआत थी चुकी है अॼु खां वठी त उन जो हर हिकु प्रोग्राम असां तव्हांखे असांजे चैनल तव्हांजो जेको ख़ुदि जो चैनल अथव सिंधी समाचार जेको सिंधी ॿोली में असां हलाईंदा आहियूं त उहो हर हिकु प्रोग्राम असां तव्हां ताणी पहुचायूं। त चेटीचंड जी जीअं कि शुरुआत थी चुकी आहे त अचो मिली करे असां सभई मिली करे इन चेटीचंड महोत्सव खे ॿियो भी ख़ूबसूरत ठाहियूं। आयोलाल सभई चओ झूलेलाल।